मौजूदु आहियूं हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में, जिते हिकु स्टूडेंट कमेटी हिकिड़ी ठाही वई आहे। उहा स्टूडेंट कमेटी पंहिंजे पाण में मिली करे पैसा वग़ैरह डोनेट करे ऐं जेके हिते ग़रीब अवाम आहे, जेकी करोना वायरस जे करे लॉकडाउन जो ऐलान थी चुको आहे, ग़रीब अवाम खाइण लाइ हुननि ॾे कुझु कोन्हे ऐं न ई हुन लाइ घर ॾे शयूं मौजूदु आहिनि। इन वाले सां हिकिड़ी कमेटी क़ाइमु थी आहे कासमाबाद में, जेके स्टूडेंटनि जी कमेटी आहे। अचो त हुन कमेटी वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, जेकी तव्हां आवाम ग़रीब आवाम खे खाधो वग़ैरह राशन ॾेई पहुचायो था। हिन वाले सां कमेटियुनि जो छा चवणु आहे ऐं आख़िर अॻियां मैसेज कहिड़ो ॾियणु था चाहिनि? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो ग़ुलाम मुर्तज़ा आहे। मां हीलिंग एंड्स फाउंडेशन जो प्रेसिडेंट आहियां ऐं को फाउंडर बि आहियां। हीलिंग एंड्स फाउंडेशन हिकिड़ो इदारो आहे जेको स्टूडेंट्स ते ठहियलु आहे, स्टूडेंट जी बेसिस ते ठहियलु आहे। स्टूडेंट्स पंहिंजी हिकिड़ी बेसिस ते हिकिड़ो इदारो ठातो आहे ऐं उन में मेडिकल यूनिवर्सिटी जा स्टूडेंट पाण में मिली करे पंहिंजो हिकु मंथली पॉकेट मनी मां कुझु न कुझु कमु करे ग़रीबनि जी मदद कंदा रहंदा आहिनि। ऐं 3 सालनि खां असांजो इहो इदारो हली रहियो आहे, जंहिंमें राशन ड्राइव ऐं हीट स्ट्रोक कैंप असां लॻाया आहिनि, फ्री मेडिकल कैंप लॻाया आहिनि। ऐं हीअं जेको असांजो करंट हिकु सिचुएशन मुल्क में लॻी पई आहे, लॉकडाउन लॻे पियो आहे, उन सां मुंहिंजे जेके डेली वेजिस ते कमु करण वारा माण्हू आहिनि उहे इलाही इफेक्ट पिया थियनि। ऐं उन्हनि ई माण्हुनि जो ख़्यालु रखंदे असां पंहिंजनि दोस्तनि खे रिक्वेस्ट करे, माइटनि खे रिक्वेस्ट करे कुझु डोनेशन्स कलेक्ट कया, जिन डोनेशन्स मां असांजा तक़रीबन 200 राशन पैकेट हींअर ताईं असां डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियूं मुस्तहिक रजिस्टर्ड फैमिलीज़ में, जेके डेली वेजिस आहिनि, कैंटीन में कमु करण वारा आहिनि, रेड़े लॻाइण वारा आहिनि, जंहिंजी लाइफ इन लॉकडाउन सां इलाही इफेक्ट पई थिए। उन्हनि खे बिना के तकलीफ़ जे असां उन्हनि जे दरवाज़े ते इहो राशन पहुचायूं पिया ऐं अलहमदिल्ला इहो जेसि ताईं लॉकडाउन हलंदो इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो ऐं जेतिरा डोनेशन असांखे मिलंदा रहंदा उनखे उन्हनि जे हक़दारनि ते इनशाला पहुचाया वेंदो। इन में असांजा कुझु मुख़्तस चवंदा माण्हू असां सां गॾु आहिनि, जेके असांखे हर जॻह ते हर वक़्तु सपोर्ट कंदा रहंदा आहिनि, जंहिंमें असांजो फाउंडर आहे मोहम्मद आदिल मेमन ऐं भाउ करीम सिद्दीकी असां सां गॾु हर वक़्तु हूंदो आहे। ऐं ओवरऑल मतिलबु पूरी हिकिड़ी कम्यूनिटी असांखे सपोर्ट करे पई, जेके छो जो गवर्नमेंट इदारा एतिरो कुझु माण्हुनि खे सपोर्ट कनि कोन पिया ऐं इलाही माण्हू असांखे पर्सनली अप्रोच कनि पिया त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो 2-3 माण्हुनि खे ई पहुचाए सघे, पर असां पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठातो जेको हिकिड़ी पूरी कम्यूनिटी खे टारगेट करे ऐं उन्हनि खे राशन पहुचाए सघे, उन्हनि जेके नीड्स आहिनि, दवाऊं आहिनि, इहे उन्हनि खे पहुचाए सघे। ऐं इहो सिलसिलो रुॻो असांजे हैदराबाद जामशोर में न, ॿिनि शहरनि में बि आहे, उमरकोट में समारो साइड ॾे, डिग्री साइड ॾे ऐं दादू साइड ॾे, सेवर साइड ॾे असांजो राशन पहुचे पियो। उतां जा माण्हू आहिनि जेके असां सां कॉन्टेक्ट करे तव्हां खणी पिया वञनि, मातली साइड ॾे असांजो राशन वञे पियो ऐं मुस्तहिक माण्हुनि ताईं इहो राशन पहुचे पियो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे हींअर मुल्क में लॉकडाउन लॻियो पियो आहे, सिंध में इलाही सख़्तु हालात आहिनि, त असां लाइ बि निकिरणु मुश्किल पियो थिए। त जेके माण्हू असांजी वेझा आहिनि, असांजे एक्सेस में आहिनि, उन्हनि खे असां हिते घुरायूं पिया, दरवाज़े ते अची ॾियूं पिया ऐं जेके माण्हू नथा अची सघनि हिते उन्हनि खे असां उन्हनि जे दरवाज़े ते पहुचाए अचूं था। ऐं असांजी हुकूमती इदारनि सां इहा रिक्वेस्ट आहे की असांखे अहिड़ी का परमिट या को अथॉरिटी ॾेई वञे त असां माण्हुनि खे जेके 2 माण्हू प्रिकॉशन्स वठी एहतियाती तदाबीर वठी असां कुझु माण्हू 1 या 2 माण्हू वञी उन्हनि जे दरवाज़े ते पहुचाए अचनि, छो जो ईअं सही कोन थो लॻे कुझु माण्हुनि खे असां दरवाज़े ते घुराए ॾियूं। त पर्दे जी ख़्यालु रखंदे असां इहो सोचियो आहे की अहिड़ा रिक्वेस्ट आहे असांजे इदारनि सां की असांखे जी बिल्कुलु असां गवर्नमेंट खां इहो न पिया रिक्वेस्ट कयूं की असांखे डोनेशन ॾियो या कुझु ॾियो, असां रुॻो एतिरी रिक्वेस्ट कयूं पिया की असांखे अथॉरिटी ॾियनि की असांखे कोई इदारो रोके न, छो जो असां मॉर्निंग टू इवनिंग कमु कयूं पिया ऐं अगरि हींअर असांखे अलाउ हुजे त असां हीअ जेके तव्हांजे साम्हूं सामान नज़र रहियो आहे हींअर असां पहुचाए चुका हुजूं आहे। बसि हिन लॉकडाउन जी वजह सां असां हींअर महदूद आहियूं, जेके माण्हू असां वटि अचनि पिया हींअर राति जे टाइम ते असांखे ॾियूं पिया, न त सुबुह जो असांजो कमु आहे, पर सुबुह जो बि असांखे सामान खणण में पहुचाइण में इलाही तकलीफ़ थी थिए, हर जॻह ते रोकियो पियो वञे। त असां पाण मेडिकल फील्ड सां आहियूं, असांखे इन शइ जो अंदाज़ो आहे की इन जो एहतियात कीअं करणु खपे। असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद ऐं कमिश्नर हैदराबाद ऐं SSP हैदराबाद सां रिक्वेस्ट आहे की असांखे अहिड़ो को कार्ड या अथॉरिटी लेटर हिकिड़ो इशू कयो वञे असांजे ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां, ताकी असां जेके वॉलंटियर आहिनि उहे एहतियाती तदाबीर खे इस्तेमालु कंदे वक़्तु करे ऐं माण्हुनि जे दरवाज़नि ताईं राशन पहुचाइनि, छो जो असांखे हिन शइ में इलाही इशू क्रिएट थी रहियो आहे, जंहिंजी वजह सां असांजे कम में इलाही ख़लल पियो अचे ऐं इलाही माण्हू राशन पहुचाइण जी मतिलबु सहूलियत खां महदूद रही चुका आहिनि ऐं इलाही माण्हुनि ताईं इहो राशन कोन पियो पहुची सघे, सिर्फ़ु लॉकडाउन जी वजह सां। कुझु इलाइक़नि में असांखे अलाउ ई कोन्हे वञण न, त अगरि तव्हां रीज़न बि ॿुधायो त असांखे अलाउ कोन्हे, जीअं जामशोरो साइड आहे उते रेंजर्स बीठी असांखे अलाउ कोन पिया कनि। त रिक्वेस्ट आहे DC जामशोरो, SSP जामशोरो सां त उहे बि असांखे इन शइ जी अथॉरिटी ॾियनि, हैदराबाद सां बि रिक्वेस्ट आहे की असांखे अथॉरिटी ॾी वञे। महिरबानी। तलबा इस्लाम ज़िला हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी असांजी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे पॉलिटिकल,
उन खां सवाइ हिननि जी जेका हीलिंग हैंड फाउंडेशन आहे, असां ॿई कोलेबरेट करे पाण मिली करे मुश्तरका तौर ते हीअ कमु कयूं पिया ग़रीबनि खे जेको राशन पहुचाइण था, जेके फैमिलीज़ मज़दूर या अहिड़ा माण्हू जेके इफेक्ट थिया आहिनि हिन जे करे लॉकडाउन जे करे घरनि में महसूर थी विया आहिनि। त इहो ई जेको आहे ॿुधायो त असां ॿाहिरि निकिरण ते असांखे जेको तकलीफ़ थिए पई ऐं इदारा तंग कनि पिया त छो निकिता आहियो, छा त असां वटि त वैलिड रीज़न बि आहे, पर उन खां पोइ बि रोकियो वञे थो पियो। इन जे करे असां उहा ई जेका हुई त कुझु साथियुनि खे हिते घुराए करे माण्हुनि खे जेके ऑथेंटिक आहिनि त हिते घुराए करे ॾियूं था, पर असांजो इहो आहे त असां फ़ोटोज़ वग़ैरह बि आउट नथा कयूं जीअं उन्हनि जी गुरबत जी बि लॼ रहे ऐं जेको आहे असांजो बि कमु थी वञे, अलाह सां क़बूल बि फरमाए। सो इन जे करे असां जेको आहे इहो पुॼायूं पिया। तव्हांखे त असिस्टेंट कमिश्नर SSP हैदराबाद जाम शुरू आहिनि, सभिनी सां रिक्वेस्ट आहे जिते जिते असां पुॼाए सघूं था असांखे को अहिड़ो 30 लेटर या अहिड़ो को कार्ड जारी थी वञे जंहिंसां असांखे को इदारो तंग न करे। बाक़ी कयूं पिया आहिस्ता आहिस्ता, हिन महिल ताईं 200 राशन पुॼाए चुका आहियूं मुख़्तलिफ़ शहरनि में, उमरकोट, सामारो, कराची में बि आहे, सेवण, खानोट वारे पासे, दादू वारे पासे, मातली वारे पासे, हैदराबाद में मेन कमु आहे, हाली रोड वारे पासे, हेॾां बोनावेंचर, जतोई चौक वारे पासे, जिते किथे जिते पहुची सघंदा आहियूं असां एक्सेस आहे उते पहुता आहियूं। वधीक जिते पहुचणु चाहियूं था असां, उन लाइ असांखे इदारनि जे हेल्प जी ज़रूरत आहे, उन्हनि सां गुज़ारिश कयूं था असांखे कुझु हेल्प कनि। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.